वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु 3 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो थींदो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं काबीना जा सीनियर मेंबर बि वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। परॾेही खाते जे तर्जुमान मौजूदु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रियाज़ में फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव जे नए इजलास में शिरकत कंदो, जिथे आलमी अॻवाननि, सीड़पकारनि ऐं पॉलिसी साज़ शरीक थींदा। इजलास में जिद्दत, पायदारी, मुआशी शमूलियत जो ऐं जियोपॉलिटिकल चैलेंजिस ते गौर थींदो। वज़ीर आज़म दौरे दौरान वापार, सीड़पकारी, तवनाई, इफ़रादी क़ुवत जे शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल कंदो। वज़ीर आज़म ॿियनि आलमी अॻवाननि ऐं तंज़ीमनि जे सरबराहनि सां बि मुलाक़ात कंदो। इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। बालारिन जम्मू ऐं कश्मीर ते भारत जे गैर क़ानूनी कब्ज़े खे 78 साल मुकमल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ कश्मीरी अॼु नए अज़म सां कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। पाकिस्तान आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं सॼी दुनिया में रैलियूं, तक़रीबूं, सेमिनार मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। 27 अक्टूबर 1947 रियासत जम्मू ऐं कश्मीर जी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं आहे, जॾहिं त भारत कश्मीर जे हिक वॾे हिसे ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो। कश्मीरी अञा ताईं भारत जे ज़ालिमानी क़दम ख़िलाफ़ आज़ादी लाइ विढ़ी रहिया आहिनि। भारत गुज़िरियल 34 सालनि में 1 लख खां वधीक कश्मीरियुनि खे बेदर्दी सां शहीद कयो। बालारिन कश्मीर जो मसइलो हल थियण ताईं ॾखण एशिया में अमन मुमकिन नाहे। गॾियल क़ौमनि ते इहा ज़िमेवारी लागू थिए थी त उहा कश्मीरी अवाम जे हक़ में पंहिंजो किरदारु अदा करे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कश्मीर जे कारे ॾींहं जे मौक़े ते पैगाम। सदर आलमी बिरादरी ख़ासि तौर ते गॾियल क़ौमनि ऐं आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे ज़ोर ॾिनो त उहे भारत खे वालारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भनकिड़ियुनि ते जवाबदा करार ॾियनि। भारती ज़ुल्मनि खे बिना देर बंदि करण लाइ क़दम खणी वज़ीर आज़म चयो त ॾखण एशिया में ॾिठे मुदे वारो अमन ऐं इस्तेहकाम उन वक़्त ताईं मुमकिन नाहे थींदो जेसीं ताईं वालारिल कश्मीर जे तकरार जो मुंसिफ़ाणो ऐं पुरअमन हल गॾियल क़ौमनि जे लाॻापियल ठहराउनि ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिश मुताबिक़ नथो करे। पाकिस्तान जो जम्मू कश्मीर ते मौक़िफ़ वाज़ी ऐं सूदी आहे। पाकिस्तान हमेशह कश्मीरियुनि सां सिफ़ारती इख़लाक़ी सपोर्ट जारी रखंदो। कश्मीरी अवाम सां यकजहती जे इज़हार ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ इस्लामाबाद ऐं परॾेही ऑफिस खां डी चौक ताईं रैली कढी वई। सरकारी मुलाज़िमनि, शागिर्दनि ऐं आम शहरियुनि जे वॾी अंग में शिरकत। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम बि शरीक। शाहराह दस्तूर, पार्लियामेंट हाउस ऐं डी चौक ते कश्मीर बणिजंदो पाकिस्तान जा बैनर ऐं पोस्टर्स लॻाए विया। मुल्क जे ॿियनि वॾनि शहरनि कराची, लाहौर, पेशावर, मुज़फ़राबाद, गिलगित में बि कारे ॾिहाड़े जे सिलसिले में एहतिजाजी रैलियूं कढियूं थी वञनि। सुबुह 10 वॻे कश्मीरी शहीदनि जी यादि में 1 मिनट जी ख़ामोशी बि अख़्तियार कई वई। कश्मीरी अवाम सां यकजहती जे इज़हार ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। तालीमी इदारनि में बि कारे ॾींहं जी मुनासिबत सां ख़ासि तक़रीबूं। शागिर्दनि कश्मीरी अवाम सां एके जो इज़हार ऐं आज़ादी वारे अज़म जो विरजाउ कयो। अॻवाननि आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकिड़ियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं कश्मीरी अवाम उन जो हक़ ॾियारण में किरदारु अदा करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम। कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अॼु जी तारीख़ हुन ॾींहं जी यादि ॾियारे थो त भारतीय फ़ौज 1947 में कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो हो। 7 ॾहाकनि खां ज़ुल्म ऐं ॾाढ बावजूदि कश्मीर जो अज़म, हौसलो ऐं जिदोजहद अॼु बि जारी आहे। आलमी बिरादरी पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधंदे कश्मीरी अवाम जे हक़नि खे यकीनी बणाए। कश्मीर जी आज़ादी ऐं इंसाफ़ मिलण ताईं कश्मीरियुनि जी हिमायत जारी रहंदी। 27 अक्टूबर तारीख़ जो हिकु कारो ॾींहुं आहे। 27 अक्टूबर भारतीय फ़ौज कश्मीरी अवाम जी मर्ज़ी ख़िलाफ़ वादीअ ते कब्ज़ो कयो। 27 अक्टूबर असांखे यादि ॾियारे थो त ज़ुल्म आर्ज़ी आहे पर आज़ादी जी जिदोजहद दाइमी आहे। कश्मीरी अवाम जी हिम्मत, सब्र ऐं साबित क़दमी दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ मिसाल आहे। पाकिस्तानी अॼु पंहिंजनि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां एके जो इज़हार कनि था। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम। चवे थो हिकु ॾींहुं गॾियल क़ौमनि जी करारदादनि मूजिबि कश्मीरी अवाम खे ज़रूरु पंहिंजा हक़ मिलंदा। तुर्किया जे शहर इस्तंबुल में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॿिए ॾींहुं बि ॻाल्हियूं। अफ़गान तालिबान पारां दहशतगर्दनि जी सरपरस्ती मंज़ूर नाहे। पाकिस्तान हथमी मौक़िफ़ पेश करे छॾियो। ॿिन्ही मुल्कनि जे वफ़दनि विच में ॻाल्हियुनि खां पहिरियां इन हाउस सेशन अफ़गानी वफ़द पंहिंजे डोज़ियर खे हथमी शक्ल ॾियण में रुधल। पाकिस्तान पारां दहशतगर्द तंज़ीमुनि ख़िलाफ़ तस्दीक जोॻियुनि कार्रवाइयुनि ते ज़ोर।
गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान पारां अफ़गान तालिबान खे दहशतगर्दी जी रोकथाम लाइ जामे प्लान ॾिनो वियो। पाकिस्तान तरफ़ां मुस्तक़िल जंगबंदी लाइ कलअदम TTP खे नई जॻह मुंतक़िल करण वारी अफ़गान तालिबान जी आछ रद्द कई वई हुई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाक अफ़गान मसइले जे हल में दिलचस्पी ज़ाहिर करे छॾी। पाक अफ़गान मसइलो हल करे सघां थो, पर फ़िलहाल ज़रूरत नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो मलेशिया जी राजधानी कुआलालंपुर में जारी आसियान समिट खे ख़िताब। चईं, थाईलैंड कंबोडिया जंग उन्हनि 8 जंगनि मां हिकु आहे जेके 8 महीननि में रोकरायूं आहिनि। हिकु ॿी जंग रोकराइण अञा बाक़ी आहे। ॿुधो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में वरी मसइला शुरू थी विया आहिनि। लॻे थो इन मसइले जे हल लाइ कुझु करे सघां थो। ॿिन्ही मुल्कनि खे सुञाणा थो ऐं पाक अफ़गान मसइलो जल्द हल कंदसि। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल सुठा माण्हू आहिनि। मूंखे ॿिन्ही ते एतमाद आहे। उन में को शक नाहे त असां पाक अफ़गान मसइलो जल्द हल करे वठंदासीं। सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो 7 डिसेंबर ते मल्हायो वेंदो। सिंधी मीडिया जो ऐलान। सिंध जे सकाफ़ती ॾींहं जी मरकज़ी तक़रीब कराची प्रेस क्लब ॿाहिरों थींदी। सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे CEOs ऐं MDs जी कराची में गॾिजाणी। आवाज़ TV जे CEO फैज़ ब्रोही, सिंध TV जे MD अजीत कुमार आहूजा, KTN जे CEO अथर काज़ी, मैरान TV जे CEO गुलाम नबी मोराई ऐं धरती TV जे CEO ज़ुहैब ज़रदारी जी शिरकत। सकाफ़ती ॾिहाड़े जी मरकज़ी तक़रीब हर साल जीअं हिन भेरे बि कराची प्रेस क्लब साम्हूं कराइण जो फ़ैसिलो सिंधी मीडिया जे CEOs ऐं MDs चयो आहे त हज़ारे वरे अॻाची सिंध जी सकाफ़त अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थी। सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु सिंध जी तारीख़ी सुञाण खे आलमी सतह ते रोशनास कराइणु आहे। ऐं कराची जे इलाइक़े नाज़माबाद में स्कूल वैन में बाहि लॻी वई। शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी। वाक़े में 4 ॿार सड़ी ज़ख़्मी थी पिया। सिविल अस्पताल जे 5 स्पॉट मुंतक़िल।